अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त रहबरे शरीयत फ़ख्रे अहले सुन्नत जुनेद वक्त हज़रत क़िबला पीर सैयद अताउल्लाह शाह बुखारी दामत बरकातुहुल आलिया साहिबजादा वाला शान हज़रत क़िबला साईं सैयद नसरुल्लाह शाह अताअल्लाह उम्रुहु मरकज़ी जमायत अहले सुन्नत जा मरकज़ी सदर जमायत अहले सुन्नत जा सरवाण ऐं अगवाण खानकाह आलिया भरचुंडी शरीफ जा चश्मो चिराग हज़रत पीर अब्दुल खालिक ज़ीद मजदूहु स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो आऊं पंहिंजी खुश नसीबी तो समझा जो हिक स्टेज ते हेड़ियुनि सोहणियुनि सूरतुनि जो दीदार नसीब थियो। यकीनन बख्त वारा भाग वारा खुश नसीब आहिनि जिनके अल्लाह दरगाह हुसैनाबाद शरीफ जी हाज़री नसीब फरमाई आहे। ही उहा दरबार आहे जिते दुआऊं कबूल थींदियूं आहिनि मेरा मुंहुं धोपंदा आहिनि गदला अदला अबरा अल्लाह जे दर ते कबूल ऐं मक़बूल थी मोटंदा आहिनि। हिते अचण वारा खाली हथ खाली झोलियूं खणी अचनि मोटंदा आहिनि त रहमत सां झोलियूं भरे मोटंदा आहिनि। ओ कामिल कंबर वारा ओ कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा रहंद नारा गाल वणी न वणी दिल ठरी न ठरी 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 तुंहिंजो चेहरो पाक नूरानी तुंहिंजो शान आहे शाहानी दीदार बियाम जो ठारा ओ कामिल कंबर वारा अल्लाह जे वलियन जो आस्तानो अल्लाह जे रहमत जे वंडई विरासत दी जाइ हूंदी आहे। इन जाइ ते दुआऊं कबूल पवंदियूं आहिनि इन जाइ ते मुक़द्दर दरबार वसे तोखे ॾाण ॾिना आहिनि ॾातर तोते अरबीअ घोट जी चादर तुंहिंजी दरबार वसे सदा दरबार वसे रब ॾींदुई ॾींहं वॾा रब ॾींदुई ॾींहं वॾा जीअं टिड़ियल गुलाब संदो फुल 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 तुंहिंजी दरबार वसे तुंहिंजी दरबार वसे दरबार तुंहिंजी अनराली जितां कोन वरियो को खाली तुंहिंजी दरबार वसे तुंहिंजी दरबार वसे हिकु अल्लाह वारनि
आस्तानो ऐं ॿियो मदीने वारे मीर जो मिलाद सोने नबी जो शान हिन जाइ ते तू अकीदो भी दुरुस्त कर हिन जाइ ते अमल भी दुरुस्त कर पंहिंजे जिंदगी जो रंग ढंग सूरत सीरत पंहिंजे मुर्शिद जी अपनाए वाट उहा वठ अकीदो उहो इख्तियार कर जेको मुर्शिद कंबर वारो तोखे सेखारे ही सुन्नत जो अहले सुन्नत जो अजीम आस्तानो आ हिते मिलाद मल्हाइजण दलील त मिलाद बिदअत नाहे मिलाद वलियन जे अल्लाह जे प्यारन जी सुन्नत आ मिलाद सहाबा जी सुन्नत आ मिलाद खुद मदीने वारे साईं पाण मल्हायो मदीने वारे साईं जे आमद जूं खुशियूं रुगे मक्के में न रुगे मदीने में न पर आसमानन में जमीनुन में जहान जे कुंड कुड़छ में मुझे दिल पर मोहम्मद जे आमद जूं खुशियूं मल्हायूं मिलाद आ महबूब जो मिलाद आ छलण वारा व्या चली मिलाद जिंदाबाद जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे उहो बि थलो ॾे चए मिलाद आ झलण वारा व्या चली मिलाद जिंदाबाद मिलाद आ महबूब जो मिलाद आमिना जी जल जो घर हो नूर सां भरपूर थियो हर तरफ सुराण थी वई थियो अंगणो आबाद मिलाद आ महबूब जो मिलाद आ अज माण्हू सवाल था कनि मिलाद कंहिं मल्हायो मिलाद जी आगाज़ किथां थियो तोखे रिवायत छो ॿुधायां खसाइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी इम्ताउल असबा में रिवायत हजरत अमीर बिन कुतैबा तो चवे समेत अबी वकान मिन औइयतिल इल्म हजरत कुतैबा रज़ी अल्लाह तआला नो तो चवे मूं पंहिंजे पीउ खां रिवायत ॿुधी लम्मा हज़रत विलादत आमिनत काल अल्लाहु लिमलाइकतिही इफ्तहू अबवाब समाए जेॾीमहिल अम्मा आमिना जे पाक हवेली में मुझे दिल पर नबी जी आमद पई थिए अल्लाह हुकुम ॾिनो ए मलाइको आसमान जा दर खोले छॾियो व अबवाबल जनान कुल्लहा बेश्त जा हड़ई दर खोले छॾियो हुजूर जी विलादत ते आसमान जा दर खुली विया जन्नत जा दर खुली विया ऐं उन वक्त में व अमर अल्लाहुल मलाइकत बिल हुजूर आसमान जे मलाइकन खे अल्लाह जो आर्डर मिलियो त लही वञो आमिना जे घर कतारूं करे बीहो अज मुंहिंजो मोहम्मद मीर अचण वारो आ वततावल जिबाल दुनिया आसमान जे हड़नी चपलन खे रब ऊंचो कयो बुलंद कयो वर्तफातिल बिहार दरियान खे रब जोश सां बहायो पाणियुनि में इज़ाफ़ा चपलन जा कत काठ वधी विया ऐं वल
फलम यबके मलकुन इल्ला हदर, आसमान जमीन जो को मलाइक न बचो पर हड़ई मलाइक अम्मा आमना जे घर जे चौधारी जुलूस करे बीठा। व अखज़ शैतान फखल सबईन खलन, शैतान के इच्छिए में गट्ट पाराए समुद्रन में उछलायो वियो। व उल्किय मनकूसन फी लुज्जतिल बहरे, लंदा पुटरई पुटर पुटरई। सुभान अल्लाह। कंबर शरीफ में अचण वारो तमाम मदीने वारे जे मुर्शिद नजरे करम कंदो त बेड़ा पार थी विंदा। मुर्शिद दुआ जा हथ खणंदो बेड़ा पार थींदा। अब आहे अकीदो मुर्शिद नजरे करम करे त मुश्किलातूं हल। ऐं जॾहिं मदीने वारो मीर पियो अचे न, रूए ज़मीन ते जेकी बि ॾुखारा हुया उन्हनि जा रब ॾुख लाहे छॾिया, ग़मज़दनि जा ग़म लाहे छॾिया, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाथा, बीमारनि खे शिफ़ाऊं ॾिनियूं। रूए ज़मीन ते को बि ॾुखारो न छॾियईं। अहिड़ो मीलाद ॿियो केरु मल्हाईंदो, अहिड़ी ख़ुशी ॿियो केरु मल्हाईंदो जीअं असांजे ख़ालिक असांजे मालिक मदीने वारे साईं जे अचण ते ख़ुशी कई। फलम्मा वलद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इम्तलअत दुनिया कुल्लुहा नूरा, रूए ज़मीन सॼी के अल्लाह नूर सां भरे छॾियो। मदीने वारे जी विलादत थी, हर पासे नूर थी वियो। व तबाशरतिल मलाइकतो, ऐं मलाइकनि ख़ुशियूं मल्हायूं। अॼु कंबर शरीफ वारो मीलाद घणनि खे ॾुखियो थो लॻे, घणनि खे तकलीफ़ थी थिए। दरगाह फरचुंडी शरीफ जो मीलाद ॾुखियो थो लॻे। आले सुन्नत जे उलमा मशाइख वटि मीलाद थिए, आशिक ख़ुशीअ में झूमनि, हिन खे तकलीफ़ थींदी आहे। पर वतबाशरतिल मलाइकत, आसमाननि ज़मीनुनि जे मलाइकनि मुंहिंजे मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशी पोइ जे मलाइक ख़ुशियूं मल्हाइनि त पोइ हुसैनी फ़कीर ख़ुशी मल्हाईंदो या न? जवाब ॾियो, ख़ुशी मल्हाईंदो या न? वधरब कुल समाइन उमूदुम मिन ज़बरजदिन व उमूदुन मिन याकूतिन कद इस्तनार बिही फहिय मरूफतुन फिस्समाए कद रआहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतल इसरा। ये ॻाल्हि तवज्जो सां ॿुधण जी आहे। सतनी आसमाननि ते रब हिकिड़ो मीनार खड़ो कयो। मीनार उहो नूर सां चिमके पियो, नूर जो चिमकंदड़ मीनार। पहिरें आसमान, ॿियो, टियों, सतनि आसमाननि ताईं इहो मुस्तफ़ा जे विलादत जी निशानी हुई। विलादत जे निशानीअ में रब मीनार खे रोशन कयो। वो अॼु ताईं रोशन आहे। हुज़ूर जॾहिं मेराज ते विया, उहे सतई मीनार अखियुनि सां ॾिठऊं। जिब्रील ही छा छा मीनार आहिनि? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हे अव्हां जे विलादत जी निशानी, अव्हां जे मीलाद जे ख़ुशीअ में रब ही मीनार रोशन कया जेके अॼु ताईं रोशन। पोइ असां जेकॾहिं पंहिंजे घर ते बत्ती बिजली ॿारीसीं त हर्ज कोन्हे, शुरूआत करण वारो त अल्लाह। छा मीलाद मल्हायो, ज़ौक़ शौक़ सां मल्हायो, ॿियो कुझु न आहे। जेकॾहिं घर में लंगर ठाहियो था न, चओ त अॼो को लंगर मुस्तफ़ा जो मीलाद। उहो लंगर चओ त अॼु मदीने वारे जे मीलाद जो लंगर आहे। पाण खाओ, बच्चन खे खारायो, त बि तव्हांजो नालो मीलाद लिखिजी। साईं बरचुंडी शरीफ वारा वेठा आहिनि। हज़रत साईं भूरल साईं फरमाईंदा, ये कोप सिधो करे कोप में पानी गच पवंदो, पर कोप जे हेठों जेका सनड़ी किनारी हूंदी आहे उन में थोरो पाणी पवंदो आहे। पाण फरमाईंदा, अगर मीलाद जे ख़ुशीअ में कोप पाणीअ जो ख़ैरात कयो, उन जो ताजुर मिलंदो, पर इन कन्नीअ में थोरो पाणी
में ख़र्च कंदो त इहो इन्हें जो अजुर मिलंदो। अल्लाह करीम शाल असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। जेकी बि सिक मां आया आहियो अल्लाह करीम हड़नी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। क़िबला साईं जन जी ख़िदमत में अर्ज़ गुज़ारींदुसि पाण मुंहुं फ़क़ीर जे हक़ में बि दुआ घुरंदा ऐं साईं वॾा बि मूं सां शफ़ीक़ हूंदा। प्यार जो जेको फाकुर पातो हुन इंशाअल्लाह इहो फाकुर अल्लाह कंदो। जैसी जहिड़ा आहियूं तेसी या मोहब्बत निभाए भी। अल्लाह करीम जल शानु शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जो सचो आशीर्वाद। आमीन।